जी दावत अगर जाबर से तो मजा ताकत क्रिया टमाट को बमानी भाजी भी थोड़ी वही साईं 1500 साहब के दावत जनता पर मां के यकीना जे मोहम्मद हसन जी ज़बान पाक मां लफ्ज़ दावत जो निकतो आ इंशाअल्लाह इंतजाम थी वेंदो साईं जनाया फरमा का जाबर केड़ी मानी आ सही बमानी पईवन भाजी पईया साईं जन लिब मुबारक पाजी कढी थोड़ी भाजी में विधी थोड़ी मानी में फरमाया मानी भाजी हलाए तो शुरू कर हज़रत जाबिर साईं जी कसम सां रवाया था मां भाजी मानी हलाइण शुरू कई 1500 सा भी खाई करे ढो करे हलिया विया अञा जो भाजी ढक के मथे कया नज़र कया तो ज़रे बराबर भी कर कोन आई हाणे अॻिते ख़्याल सां ॻाल्हि ॿुधजो हज़रत जाबिर चए थो हिकड़े थां में मां मानी रखी ॿिए में भाजी रखी साईं हाणे त तव्हां खाओ न साईं जे आॾो भाजी भी पई आहे मानी भी पई आहे साईं जन फरमाता जाबिर जी घरवारी ॻाल्हि ॿुधो मां मोहम्मद जे दिल में हिकड़ी ॻाल्हि आई आहे जे तव्हां साल मुसमा मोहम्मद खे ॿुधाईंदो त मां तव्हांजी दावत खाईंदुमि न त मां मोहम्मद तव्हांजी दावत न खाईंदुमि साईं जाबिर साईं चए थो साईं कहिड़ी ॻाल्हि आहे हुकुम कयो असां ॿई ॿुधाईंदासीं साईं जन फरमाता जाबिर जी घरवारी ॻाल्हि ॿुधो अॼु ॿिनि मानियुनि मां थोड़ी भाॼी मां 1500 सादी खाई करे ढो करे हलिया विया आहिनि पर मां मोहम्मद तव्हां ॿिनी ज़ाल मुस्लिम जे मुंहं ॾे नज़र रखियां थो तव्हांजे मुंहं ते का ख़ुशी कोन्हे का तव्हांजे मुंहं ते का मुरकई कोन्हे का चइबो त को तव्हांखे दुख बोतल आहे मां मोहम्मद खे दुख त ॿुधायो हज़रत जाबिर चए थो हाउ सी असांजे 5 साल जो पुटु अब्दुल्ला 3 सालनि जो अब्दुल्ला ॾाढा बीमार पिया आहिनि असां ज़ाल मुस्लिम खे पंहिंजे पुट जे बीमारी जो ॾुख आहे साईं जन फरमाता जाबिर मानी बि रख भाॼी बि रख मां मोहम्मद खे पंहिंजा बीमार पुट त ॾेखार पाक करी मुंहिंजे पुटनि जे मथां अची सॾु करे फरमाता अब्दुल्ला बिन जाबिर ओ अब्दुर्रहमान बिन जाबिर पर मुंहिंजे पुटनि खां आवाज़ ई न निकिरे पियो मां ॾिठो त मुंहिंजे सुहिणी सी जी अखियुनि मुबारक खां रुख मुबारक वही आया रहमत जा हथ खणी चवनि था ओ मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद रोआ बि थो अल्लाह मां मोहम्मद दुआ बि घुरां थो अल्लाह जाबिर जा पुट बीमार पिया थी रबन के खुश कर तो मां मोहम्मदन के पंहिंजे घर में खुश ॾिसां हाणे साईं जन रोन बि पिया रहमत जा हथ बि कयूं बीठा आहिनि अञा साईं जे रहमत जा त हेठि न थिया मां ॾिठो त मुंहिंजा ॿई पुट वठी जो भॻा खट था उथी भॻा घर जे आगोसन में भॼंदा डुकंदा अचनि था चओ त बीमारी कोन अल्लाह ख़ुशि करे ॾिना आहिनि कुरान में लफ़्ज़ तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन बे नंबर ते आयत करीमा पढ़ी था कुछ उन जे मुतलक कंदो सब जागदा वेठा हो न वाह ॻाल्हायो नथा छो भला सब जागदा वेठा हो न वाह होशियारी बि अथव चङो भला उहे हथ मथे खणो जेके थकिजी पिया हो बसि वाह हथ पटी था करो मां बि तव्हांखे चुस्त कयो नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा शान कुरान नारे तकबीर दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद बे नंबर ते आयत करीमा पढ़े में जंहिंमें बि अल्लाह साईं ईमान वारनि सां हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॻाल्हाई आहे उनमें अल्लाह साईं ईमान वारनि खे पहिरें नंबर ते सॾु कयो
उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। सुभान अल्लाह सही थी ना। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो। अब अल्लाह से कुरान पाक में ईमान वारन खे सॾ कया हन ऐं नबी सही फरमाइनि था जॾहिं तव्हांखे अल्लाह सॾ करे त तव्हां ते वाजिब आहे सॾ जो जवाब ॾींदा कयो या अय्युहल्लज़ीना आमनू त तव्हां सभु चवंदा कयो त जी असांजा अल्लाह। चओ सभई जी असांजा अल्लाह। अब कुरान पाक में अल्लाह सही सॾ बि कयो अथव वरी काथे पुछा बि कई अथव ऐं नबी सही फरमाइनि था पुछा करे वठो अलाह त वरी तव्हां हुनजो जवाब ई ॾियो। सूरत मुल्क जे आख़िरी आयत में अल्लाह सी दुनिया वारनि खां पुछा थो करे ऐं नबी सही फरमाइनि था त वरी जवाब हे ॾींदा कयो उहा पुछाई अथव त क़ुल अरायतुम इन असबह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन। दुनिया को पुछा कर हिन शइ जी ख़बर त ॾियो अम्मा जे पेट जे अंदरि पाणी पियो आहे मां रब सुकाए छॾियां औलाद न ॾियां फमन यातीकुम बिमाइन मईन पोइ केरु आहे जो सुकल पाणीअ खे साओ करे कोई जवाब न ॾींदई तूं हिते जवाब में चइजांइ त अल्लाहु याती बिही वहुव रब्बुल आलमीन। उन सुकल पाणी खे वरी बि साओ करे त केरु आहे चओ अल्लाह। औलाद ॾियण वारो केरु आहे ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे ॻाल्हाईंदा हलो कुझु मां तौहीद कर्ज़ कयां छो त अलाह जी महिरबानी सां ये जमात जमीयत उलमा इस्लाम भलारनि बुज़ुर्गनि नेकनि जी जमात अथव ऐं मां तव्हांखे दरमियान में इहो अर्ज़ कयां मेरी उलमा किराम जो सॾ थिएव जीव जीव करे ईंदा कयो त रब जे तरफ़ां बि जीव थींदव।